नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे मिठी मां ख़बर ॾींदा हलूं त मिठी मीर प्रकाश मां कपड़नि जी ख़रीदारी करे पंहिंजे घर मिठी ईंदड़ सफ़ाई अमले जी औरत हिमा ज़ाल अज़ीम क्रिश्चियन रात देर सां वॾियूं टोप पुलिस हथां यरगमाल पुलिस 20,000 रुपया रिश्वत वठी आज़ाद करे छॾियो। औरत जो एहतजाज आऊं मीर प्रकाश खां मिठी एसी कोच में अची रही हुअसि त वॾियूं टोप पुलिस सामान समेत मोबाइल में विहारे 2 कलाक यरगमाल बणाए नशे आवर पुड़ियूं रखी तस्वीरूं कढी केस में फासाइण जूं धमकियूं ॾिनियूं। औरत हिमा क्रिश्चियन वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे धमकियूं ॾेई 20,000 रुपया वरता, जंहिं बाद मर्ज़ी जा नाला लिखी अंगूठे जी सही वठी आज़ाद कयो वियो ऐं मीडिया आॾो वञण या शिकायत करण ते नशे आवर पुड़ियुनि सां फोटो ऐं वीडियो वायरल करण जूं धमकियूं ॾिनियूं। हलीमा चयो त बिला जाइज़ मूंखे यरगमाल बणाए तज़लील कई वई आहे, मुंहिंजी रक़म वापसि कराए फोटो ऐं वीडियो ख़त्म करायूं वञनि ऐं मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हिमा जो साफ़िन आॾो एहतजाज कयो। हिन चयो त SSP सरपारकर मूं सां इंसाफ़ करे, न त ॿी सूरत में अदालत में वञण सां गॾु एहतजाज कंदसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।